धरती हज़ारे फ़नकार हज़ारे आर्टिस्ट पैदा कया, लेकिन सिंध जा 2 फ़नकार अहिड़ा थी गुज़रिया जंहिंजे वञण खां पोइ सिंधी अवाम ईअं पाण खे यतीम सम्झो ऐं उन खां अलावा सिंधी अवाम तमामु घणी बेचैन ऐं ॾुख में वठिजी वई ऐं ईअं सम्झो सॼे सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में सोग जी फिज़ा क़ाइमु थी वई। दोस्तों, सभ खां पहिरीं सिंध जो हिकु वॾो फ़नकार हुयो जलाल चांडियो, जंहिंजे वञण खां पोइ सभई माण्हुनि उछकारूं ॾेई रुनियूं ऐं उन में आर्टिस्ट ऐं वॾा वॾा फ़नकार ऐं उन खां अलावा केस्ट कंपनी जा मालिक ऐं टीवी ऐं न्यूज़ वारा माण्हू उहे बची जेको आहे सो जलाल चांडे जे तॾे ते पुॻा ऐं जलाल चांडे जी न्यूज़ हलायूं ऐं जलाल चांडे जी जेका मयत जी ख़बर हुई उहा हलायूं ऐं पूरी दुनिया में जेको आहे सो ईअं बाहि वांगुरु जलाल चांडे जी माण्हुनि जी ख़बर पइजी वई ऐं जलाल चांडे जे जनाज़े निमाज़ में सियासी समाजी ऐं उन खां अलावा सिंध जा आर्टिस्ट ऐं सिंध जा फ़नकार बि टोटल गॾु थी आया हुया ऐं उन मां सरे फ़हिरिस्त शमन अली मीराली बि जलाल चांडे जे मयत ते मौजूदु हुयो, छाजे करे जो शमन अली मीराली जलाल चांडे जो शागिर्दु हुयो। दोस्तों, उन खां पोइ ॿिए नंबर ते मास्टर मंज़ूर जी वक्त भले में सबको जान भी वारे थो, दुख जे मेले दोस्त भी कोन निहारे थो, प्यार निका भी प्यारा दुश्मन थींदा थी कंदासीं, जेको सिंध में तमामु घटि अरसे में तमामु घणो मक़बूल थियो ऐं उन खां अलावा मास्टर मंज़ूर खे बि हज़ारे तकलीफ़ूं ऐं हज़ारे ॾुख पंहिंजे ज़िंदगीअ में आया, लेकिन मास्टर मंज़ूर पंहिंजो ॻाइणु न छॾियो ऐं मास्टर मंज़ूर पंहिंजे फ़न खे न छॾियो। दोस्तों, मास्टर मंज़ूर बि सिंध में एॾो ई मक़बूल हुयो जेतिरो जलाल में एॾो ई मक़बूल हुयो जेतिरो जलाल चांडियो मक़बूल हुयो ऐं उन खां अलावा मास्टर मंज़ूर सिंध जो उहो वाहिद फ़नकार हुयो जेको तमामु घटि अरसे में तमामु घणो मक़बूल थियो ऐं उन खां अलावा मास्टर मंज़ूर खे माण्हू तमामु घणो शौक़ सां पंहिंजे शादियुनि जे फंक्शननि में घुराईंदा हुया ऐं महफ़िल मौसीक़ियूं थींदियूं हुयूं। दोस्तों, ख़ुशी थींदी हुई माण्हुनि खे ऐं माण्हू फसल खणंदा हुया, जॾहिं कणिक खणंदा हुया या फुटियूं खणंदा हुया, पैसा लखें रुपया गॾु करे हिकु पिंडाल ठाहींदा हुया, शादीअ जो इत्तमाम थींदो हुयो, संगत साथ मिट माइट सभई अज़ीज़ गॾु थींदा हुया, पोइ महफ़िल मौसीक़ियूं थींदियूं हुयूं, पोइ उन्हनि में फ़नकार घुराइबा हुया। जलाल चांडियो थियो या मास्टर मंज़ूर खे माण्हू शौक़ सां घुराईंदा हुया ऐं मास्टर मंज़ूर खे बि तमामु घणो दबाउ हुयो ऐं कुझु घर जूं परेशानियूं हुयूं जंहिंजे करे मास्टर मंज़ूर पाण खे गोली हणी करे, हाणे वधीक त अलाह खे ख़बर आहे, लेकिन साम्हूं जेके ॻाल्हियूं आयूं त उन में मास्टर मंज़ूर पाण खे जेको आहे सो गोली हणी क़तल कयो ऐं उन जे जनाज़े निमाज़ में ऐं उन जे ॾुख में हज़ारे जेको आहे सो सिंधवासी तमामु घणो ॾुख में वतल हुया ऐं परेशानियुनि में वतल हुया ऐं सॼी सिंध ईअं सम्झो सोग में वतल हुई ऐं मास्टर मंज़ूर जे लाइ सियासी समाजी ऐं केस्ट कंपनी वारा ऐं उन खां अलावा सोशल मीडिया जा वर्कर ऐं उन खां अलावा जेके न्यूज़ कंपनी वारा हुया उहे बि जेको आहे सो मास्टर मंज़ूर जे तॾे ते ऐं उन जे मयत ते शरीक थिया हुया। उमेदु आहे हिकु नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल